अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नदर विझूं था हालानी खां अली शेर सुमरो जे हिन रिपोर्ट ते नाज़रीन हालानी में सूफ़ी संगत पारां हालानी जे सूफ़ी ऑफिस में मच कचहरी कराई वई जंहिंमें सुगड़न सूफ़ी फनकारनि शहरियुनि साफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में संत जे नाले वारे सूफ़ी फनकारनि मुनवर अबड़ो लाड़काणो वारो फ़कीर हौस बख्श तुनियो फ़कीर सरफराज सिंध समेत साफ़ियनि जंहिंमें सिंध साफ़ी संगत जो मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हंगोरो, खैरपुर साफ़ी इताहत जे सदर गुलाम हुसैन चांग, सिकंदर सरकी, शफीक कुरैशी, यासीन हंगोरो, मुज़म्मिल हंगोरो, फयाज सोलंकी, अज़ीज़ मेमन, फरहान हंगोरो, खादम कल्लू, ज़ीशान रिंद, अरसलान रिंद समेत वॾे तइदाद में साफ़ियनि शिरकत कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सूफ़ी संगत हालानी जे अॻुवाणियुनि चयो त असां हर साल सूफ़ियानी महफ़िल कराए माण्हुनि खे पाण में मोहबत जो दर्स ॾींदा आहियूं, छाकाणि त सूफ़ी रंग ऐं सूफ़ी महफ़िल में सिर्फ़ मोहबत समायल हूंदी आहे ऐं सूफ़ियत सिर्फ़ पाण में मोहबत जो दर्स ॾिए थी ऐं सूफ़ियत नफ़रत खां कोई दूर आहे। सूफ़ी रंग में तव्हांखे इंतशार नज़र न ईंदो, सिर्फ़ पाण में मोहबत ऐं इंसानियत जो रंग नज़र ईंदो।